अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां सिर्फ़ पंहिंजी डेट ऑफ बर्थ हणी करे तव्हां ॾिसी सघंदव त तव्हांजी कुल उमिरि घणी आहे, तव्हांखे केतिरा साल थिया आहिनि, केतिरा ॾींहं थिया आहिनि, केतिरा मिंट थिया आहिनि ऐं केतिरा सेकंड थिया आहिनि। त तव्हांखे ॿुधाईंदो हलूं त सभ खां पहिरीं प्ले स्टोर ते वञी करे तव्हां एज कैलकुलेटर नाले सां ऐप हूंदी उनखे डाउनलोड कंदव त हे 3 नंबर ते हे जेको आहे त इहो कैलकुलेटर तव्हां डाउनलोड कजो। मां डाउनलोड पहिरीं करे छॾियो आहे, ओपन कंदुमि। पहिरें नंबर वारो जेको आहे एज कैलकुलेटर, इनखे तव्हां पहिरें नंबर वारे ऑप्शन खे हणंदव। जीअं ओपन कंदव त दोस्तों मथे जेकी लिखियलु आहे 8/10/2021 इहा अॼु जी तारीख़ आहे जंहिं ते मां वीडियो ठाहियां थो। ऐं इन खां पोइ हेठे नंबर ते डेट ऑफ बर्थ जेकी ॿी जॻह ते आहे, ॿियो ऑप्शन आहे, इन में तव्हां पंहिंजी डेट ऑफ बर्थ हणंदो। डेट ऑफ बर्थ तव्हांखे ईअं हणणी आहे, पहिरियों हणिणो आहे तव्हांखे तारीख़, जीअं मां पंहिंजी हणां थो 13/08 माना 8 महीनो 1993 मुंहिंजी पैदाइश आहे। इन खां पोइ हे पासे कुंड में कैलकुलेटर लिखियलु आहे, तव्हां जीअं इन बटण खे हणंदव, मां तव्हांखे ॿुधायां थो हेठि हिनखे मां हयो आहे। हेठि ॾिसो त मुंहिंजा 28 साल उमिरि आहे मुंहिंजी, जेकी 337 मुंहिंजा महीना आहिनि ऐं 1469 हफ़्ता, ॾींहं, सेकंड, कलाक, हर शइ तव्हांखे डिटेल हिन में नज़र अची वेंदी। ऐं तव्हांजी अॻिली बर्थ डे जेकी हूंदी उहा बि तव्हांखे हिन में नज़र अची वेंदी। बिल्कुलु तमामु बहितरीनु सॉफ्टवेयर आहे। हिन में पूरी डिटेल तव्हांखे मिलंदी आसानी सां। सिर्फ़ु तव्हांखे डेट ऑफ बर्थ हणण खां पोइ हर शइ तव्हांखे हिते मिली वेंदी। त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो।